अस्सलाम वालेकुम। मां आहियां महबूब आगा पठान ऐं तव्हां ॾिसी रहियो आहे मुंहिंजो यूट्यूब चैनल मुंहिंजो सुवालु। अॼु जे व्लॉग में शामिलु कंदासीं सिंध हुकूमत ऐं सिंध जा दुश्मननि काल्ह जेको रवैयो अख़्तियार कयो असां सिंधियुनि सां उन बारे में ॻाल्हाईंदासीं। लेकिन व्लॉग जे शुरू करण खां अॻु में तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त हीउ चैनल मुंहिंजो सुवालु जेको आहे उहो सिंधियुनि जो पंहिंजो चैनल आहे। हिन खे बराए महिरबानी घणी तइदाद में सब्सक्राइब करियो, शेयर करियो, अॻियां फॉरवर्ड करियो, जीअं हीअ आवाज़ु जेको आहे हर घर में हर सिंधी खे सुजाॻ करण में कारआमद थी सघे। दोस्तो, कल्ह सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो वियो। हीउ ॾींहुं तक़रीबन 7-8 सालनि खां वठी शुरूआति कई KTN वारे काज़ी साहब। उन खां पोइ हर साल बाक़ाइदे इहो ईद जहिड़ो समा हूंदो आहे, ईद जहिड़ी ख़ुशी हूंदी आहे। असांजा सिंधी जेके बि आहिनि उहे कुंड कुंड में ॻोठ हुजे, शहर हुजे, जिथे किथे बिल्कुलु ईद वांगुरु ख़ुशि सिंधी जो सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। अजरकूं कपिड़ा सुहिणा पाए स्टेज सजाईंदा आहिनि। नौजवान छोकिरा ॿार पोड़ा सभु इन ते पंहिंजे दिलि जो अंदरि इज़हार कंदा आहिनि, ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि पंहिंजे ॾींहुं मल्हाइण में। लेकिन कल्ह इन्हनि ख़ुशियुनि खे जेको पामाल कयो वियो, असांजे सिंधियुनि खे जेको कयो वियो उन बारे में तव्हांखे ॿुधायां। शहरनि में जेके आहिनि उहे त ॾिसनि था, जिन वटि शऊर आहे या सोशल मीडिया ॾिसनि था, उन्हनि खे सभु कुझु ख़बर आहे त कल्ह छा थियो छा न थियो। असांखे अगरि दुश्मन चमाट रहंदो त उनजो असां मुक़ाबिलो करे बि सघूं था। लेकिन उहे ई जा माण्हू जिन खे असां खाराए पीआरे वोट ॾेई असां ऐवाननि ताईं पहुचायो आहे, उहे ई अगरि सिंधियुनि ते ज़ुल्म कनि त पोइ असांजे लाइ ॿुॾी मरण जो मक़ामु आहे। ऐं असांखे सोचणु घुरिजे त असां हिननि खे आईंदा जे लाइ दर ते अचनि वोट घुरण लाइ त पादर हथ में हुजे ई हुजे। कल्ह छा थियो आहे, कराची में मां तव्हांखे फुटेज बि ॾेखारियो। नंढड़ा ॿार आहिनि 15 सालनि जा 14 सालनि जा, ख़ुशी में अजरक पाए करे उन्हनि खे गिरफ़्तार करे जेलनि थाननि में लॉकअप कयो वियो आहे। उन्हनि जो कसूर इहो हो जो उन्हनि बाक़ाइदे रोडनि ते ख़ुशी में डांस कया आहिनि, ख़ुशी मल्हाई आहे। हर कंहिंजो तरीक़ो हूंदो आहे ख़ुशी मल्हाइण जो। हुननि ख़ुशियूं मल्हायूं आहिनि। उन में सिंध हुकूमत पुलिस मातहत सिंध हुकूमत जे या चीफ सेक्रेटरी जे या मुराद अली शाह जहिड़े वज़ीर आला हूंदे सिंधियुनि ते कल्ह वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। सिंधियुनि खे मथां लाठी चार्ज कयो वियो आहे, उन्हनि जे मथां आंसू गैस उछलियो वियो आहे। को दहशतगर्दीअ लाइ वियासीं, कंहिंखे बिल्डिंग खे साड़ण ते विया छा? हू वीचारा पंहिंजी सिंधी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण विया। हुनजे हथ में न को कुहाड़ी हुई, न को बंदूक हुई, न कुझु। ऐं उन जे बावजूदि तव्हां उन्हनि जे मथां ज़ुल्म करे उन्हनि खे क़ैदो बंदि उन्हनि जे मथां FIR करे उन्हनि खे जेलनि में थाननि ते मोकिलियो आहे। शर्म जी ॻाल्हि आहे, ख़ासि करे मुराद अली शाह जे। मुराद अली शाह जो मुराद अली शाह उहो आहे जंहिंजे वालिद जो नालो अब्दुल्ला शाह, जंहिंखे जेको सिंध जो वज़ीर आला रही चुको। अलाह मरहूम खे जन्नत अता करे। उन में हिन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हू हिकिड़ो सियासतदान ऐं हिकिड़ो मोतबर माण्हू आहे, लेकिन हिन त घटिया कमु कयो आहे। हीअ त सिंधियुनि जो जीअं दुश्मन ॿियूं क़ौमूं कनि, ओड़ो बि उन खां बि बदतर कमु कयो आहे। साईं अब्दुल्ला शाह उहो आहे जॾहिं जे भाउ खे क़तल कयो वियो अब्दुल्ला शाह जे, त हुन चयो त न तेसीं मां तदबीर न कंदुसि जेसीं मां बदिलो न वठां। ऐं बदिलो वठी ॾेखारी। मुड़ुसु माण्हू बदिलो वठी ॾेखारी त सिंधी जेके आहिनि उहे कीअं आहिनि। लेकिन हीअ बजाए सिंधियुनि खे मदद करण जे मुराद अली शाह उन्हनि खे मथां उन्हनि जो कल्ह लाठी चार्ज हलाई आहे। उनजे मथां फायरिंग इहो हवाई फायरिंग कराई आहे। उनजे मथां तशदुद कयो आहे। छाजे करे? कंहिंजे घर में गिरियासीं, दादू में कराया, पंहिंजे सन में कराया, इन पासे कराया,
कराची जे मथां अॻई धारिया जेके आहिनि उहो कनि, चवनि था असांखे कराची अलॻि सूबो करे। उते अगरि पाकि सिंधी असांजा पंहिंजी मालिकी ॾेखारण लाइ पंहिंजे लाइ निकिता आहिनि ॿाहिरि, त उन्हनि खे तव्हां मार कुट करे उन्हनि खे कयो। हीअ तस्वीरूं ॾिसो, हीअ तस्वीर, हीअ मुराद अली शाह त हिनखे एतिरो शेयर करियो जे मुराद अली शाह ते पहुचे शर्म अचणु घुरिजे हुनखे, बेशर्म खे, बेग़ैरत माण्हू खे। वज़ारत आला जी कुर्सी संभाले वेठो आहे, लाइक़ु ई न आहे इन जॻह ते। असांजा सिंधी अञा ॿिया पीपल पार्टी में ई खणो, लेकिन तव्हां को मुर्स माण्हू थो खणो जेको सिंधियुनि जो दुश्मन त न हुजे। नौकरियूं नथा ॾियो, घटि में घटि ॿार हिन खे ख़ुशी जो ॾींहुं मल्हाइण त ॾियो। पंहिंजे पैसनि ते, पंहिंजे ख़र्च ते कराची में अंदरि रहंदड़, को ॿाहिरां लॾो कोन खणी आया, को लालकाने मां या नवाब शाह मां या सरखर मां। कराची जा ख़ुदि सिंधी जेके निकिता आहिनि, जिन खे माण्हू सोशल मीडिया ते अचो कराची अची वसायो, कहिड़ी मालिकी कई अथव उन्हनि माण्हुनि जी? आहे क़ौमी लीडर जेको आवाज़ु उथारे कल्ह वारे तशदुद माण्हुनि जेको थियो आहे ॿारनि सां, जेके लाकअप कया विया आहिनि, उन्हनि खे केरु छॾाईंदो? मुराद अली शाह, कुर्सी अचणी वञणी आहे, तुंहिंजो हलणु चलणु बंदि थी वेंदो पूरे सिंध में। माण्हू जेके आहिनि अॼुकल्ह शऊर रखनि था, त हीअ जेको हरकत कई आहे सिंध हुकूमत या पुलिस या कंहिंजे चवण ते कई आहे, पहिरीं त तहक़ीक़ करे ॿुधायो वञे अॻे त इहो जेको तशदुद कयो आहे कल्ह सिंधियुनि जे काफ़िलनि ते, सिंधी जे जलसनि ते, ऐं उन बारे में ॿुधाए। रुकावटूं लॻायूं वयूं आहिनि, रस्तनि ते रुकावटूं रखियूं वयूं आहिनि, लॻाए कंटेनर ॿिया छो हू को हमिलो करणु पिया विया छा PTI वांगुरु D चौक ते? हीअ त पूरो मन सिंधी छोकिरा वीचारा जिन खे खाधे पीते जो कोन्हे, दिलि जी ख़ुशी मल्हाइण लाइ वीचारा रस्तनि ते निकिता आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हां रस्ता बंदि कया, कंटेनर या पूरो ख़र्च करे पंहिंजो बिल ठाराया हूंदा कंटेनर ते ख़र्च कयूं त 10 रुपया लिखंदो, 50 रुपया कंटेनर खे खणाइनि, पंहिंजा पैसा इन में बि तव्हां कमाई जे सिलसिले में हुननि जा रस्ता रोकिया आहिनि सिंधियुनि जा। केसि ताईं रस्ता रोकींदो? तव्हांखे सिंध गवर्नमेंट खे सोचणु घुरिजे। बिलावल भुट्टो, उनखे त चई नथा सघूं, न को हू सिंधी आहे, न को मुहाजर आहे, न को ज़रदारी आहे। हू उनखे इंग्लिश खां सवाइ कुझु अचे कोन थो, 4 जुमिला जेका शेरी रहमान या ॿिया लिखींदा आहिनि उहे ई ॻाल्हाईंदो आहे। उनखे एक्शन वठणु घुरिजे त भई छा पिया करियो? हिन खां बहितर हू ज़ुल्फ़िकार जूनियर पियो थिए, उहो घटि में घटि सिंधियुनि में वञे थो, उते वेहे थो, हू पंहिंजे स्पेस ठाहे पियो। पीपल पार्टी पंहिंजो स्पेस विञाए पई, अहिड़ियूं हरकतूं करे मुराद अली शाह जे हथां अहिड़ा हथकंडा इस्तेमालु करे पंहिंजी वैल्यू घटाए पई। सिंधी नौजवान सुजाॻ आहिनि, ऐं तव्हांखे आईंदा जॾहिं वोट ईंदव वठणु ॻोठनि में ॿियो टियों, तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी। या इलेक्शन खां अॻु में जीअं 5 साल पुराणो मुअल माण्हू जी ताज़ियत करणु ईंदा आहियो, ओॾीमहिल तव्हांजी ताज़ियत जे बजाए तव्हांजो सुठो इस्तक़बाल कंदो, अहिड़ो इस्तक़बाल कंदो तव्हांखे ज़िंदगी में न विसारे सघंदो। तव्हांखे सिंधियुनि खे तव्हां रेड इंडियन सम्झी या को ईअं मारींदा हुई, सिंधी मार्के वेठा हूंदा छा? मुराद अली शाह सोचण जी ॻाल्हि आहे, तूं पंहिंजी कुर्सी बचाइणी अथई त तूं थोरो इन्हनि ॻाल्हियुनि ते ॾिस, ऐं कोशिशि कर त इहे कंहिं कंटेनर लॻाया, कंहिं साल जो में हिकिड़ो ॾींहुं मल्हाइनि था ईद वांगुरु। सिंधियुनि जी ईद आहे इहा, सकाफ़ती ॾींहुं जेको आहे दुश्मन जे दिलि ते दाग़ आहे, ऐं इहो मल्हाईंदा आहिनि ऐं ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि। उन ख़ुशी जे इज़हार खे तव्हां दहशतगर्दी जे ज़मरे में या तव्हां उनखे तकलीफ़कारी जे ज़मरे में सम्झी उन्हनि जे लाइ कंटेनर आणणु, उन्हनि खे मार कुट करणु, उन्हनि जे लाइ ख़ुदा जी लाठी बेआवाज़ आहे, ख़ुदा जी लाठी बेआवाज़ आहे। इलेक्शन जो मौक़ो ईंदो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त तव्हांजी वैल्यू छा, तव्हां थींदा कहिड़े आहियो। उहो DGI SP वारो ॾियो त तुम होते कोन, तव्हां थींदा कहिड़े हो आईंदा खटो इलेक्शन में। त थोरो सिंधियुनि सां नौकरियूं तव्हां न ॾिनियूं आहिनि, पैसनि ते रिश्वत ते कमु हले पियो। नौकरियूं जेके आहिनि अॻे 10-20 हज़ार रुपया ॾेई कंदा हुआ, हीअं 60 लख 70 लख रुपया ॾेई ASI जे लाइ माण्हू जेके अपॉइंट आहिनि उहे तव्हां सिंधियुनि खे नौकरियूं नथा ॾियो। घटि में घटि हीअ त फ्री जो कमु आहे वीचारनि खे, तव्हां ॿियो कुझु न पंहिंजा वसाइल जे मुताबिक़ सिंध जे ॾियार ते सिंध जा वज़ीर आला आहियो, तव्हां गुल निछावर करियो आहे हिननि जलसनि ते, हिकु इंतिज़ामु करियो आहे त बाबा सिंध जो ॾियारो आहे, सिंध हुकूमत आहे, वज़ीर आला सिंधी आहे, हू चवनि था MQM वारा ॿिया कराची को अलॻि करेंगे। तव्हां उन्हनि ॻाल्हि खां डिॼो, तव्हां वधीक हौसला अफ़ज़ाई करियो सिंध जी, तव्हांजी सपोर्ट कनि। तव्हां न सुधरंदव
तव्हां आईंदा जे लाइ इक़्तिदार लाइ छिकंदव। त उमेदु आहे त तव्हां पंहिंजे कंहिं तकरीर में कंहिं ॻाल्हि में इन जेको रवैयो कल्ह सिंधियुनि खां इस्तेमालु कयो आहे उन ते मुहज़रत कंदव। तव्हां माफ़ी न घुरो, मुहज़रत कजो असां खां जेको थियो इहो एडमिनिस्ट्रेशन खां उहो उन जे करे ऐं चीफ सेक्रेटरी खां बि पुछंदुसि, पुलिस खां पुछंदुसि छाजे करे थियो, ऐं सिंधियुनि खां माफ़ी थो घुरां। बुरादरी छा इहे लफ़्ज़ चई तूं पंहिंजी इज़त विञायल इज़त न त टके जहिड़ी इज़त अची वेंदई, केरु तुंहिंजी रिस्पेक्ट न कंदो। तो सैयद जे सैयद जे करे तव्हांखे इज़त मिली आहे, हीअ कुर्सी मिली आहे, सैयदनि जो किरदारु इहो न हूंदो आहे। उमेदु आहे तव्हांखे अॼु जो वीलाग पसंदि आयो त महिरबानी करे हिन खे एतिरी तइदाद में त शेयर करियो जो मुराद अली छा ताईं ही पहुची वञे। छो जो ग़रीब नंढो चैनल आहे, शुरू थियो आहे हाणे, ऐं महिरबानी करे कमेंट में ॿुधायो बि, कुझु मुंहिंजी रहनुमाई बि करियो त मां ग़लति पियो चवां, सही पियो चवां, मूंखे छा चवणु घुरिजे उन में आउं अप्रीशिएट कंदुसि। उमेदु आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हियूं गौर सां ॿुधंदव ऐं मुंहिंजी हेल्प करण लाइ हिन खे ज़्यादा खां ज़्यादा सब्सक्राइब कंदो। इजाज़त ॾियो। ये सिंध, ये अवाम, ये पाकिस्तान।